बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन अवान सीरिया सिंधी टार्स क्लास नंबर 41 आहे। बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स जारी है। इन वीडियो क्लास के अंदर असां जो टेंस स्टार्ट करने वाला आहियूं डेफिनेटली बोर्ड पे मेंशनड है प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। इन टेंस की वर्थ इन टेंस के अहमियत के लिए मैं एतिरो ही चवंदुमि त ही टेंस मोस्ट कॉमन है, इस्तेमाल थींदो आहे डेली लाइफ में। इनके घणो असां यूज़ कंदा आहियूं ऐं खोड़ सारा जुमला असां इन ते ठाहे भी सघूं था, करे भी सघूं था ऐं इस्तेमाल कंदा भी आहियूं। सो असां हिन वीडियो के अंदर वध खां वध कोशिश कंदासीं त कॉन्सेप्ट क्लियर कयूं ऐं हिन टेंस के सिखी करे अहिड़ा जुमला असां पाण ठाहे भी सघूं ऐं ॻाल्हाए भी सघूं। इन जी सिंधी आहे ज़मान हाल कामिल इस्तमरारी। छो त ॾिसो ज़मान हाल कामिल परफेक्ट टेंस के थो करे ऐं असां इस्तमरारी यानी कंटिन्यूअस के। अचो इन जी डेफिनेशन के ॾिसूं था। डेफिनेशन वॾो सोर्स हूंदो आहे कंहिं बि शइ खे सही नमूने सम्झण जे लाइ। The definition of verb which tells that an action of subject took place in gone time and it is still continuing, that is called present perfect continuous tense। यानी एक सब्जेक्ट जो एड़ो कम जेको माज़ीअ में शुरू थियो जे ऐं हिन वक्त ताईं जारी हुजे, यानी तमाम सिंपल आहे त यानी कोई भी कम जेको तहां गॉन टाइम यानी गुज़िरियल वक्त में तहां कयो हुयो ऐं हिन महिल भी जारी आहे, इन तनाजुर में इन शेल्टर में असां इस्तेमाल कंदा आहियूं प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। हिन टेंस जा हेल्पिंग वर्ब हैव बीन ऐं हैज बीन आहिनि। हाणे हैव कंहिंसां लगंदी आहे? आई वी यू दे प्लूरल हूंदा आहिनि जेके बि या ॿ नाला हूंदा आहिनि उन्हनि सां हैव लगंदी आहे। हैज बीन कंहिंसां लगंदी आहे? ही शी इट या कोई भी सिंगुलर नेम हूंदो आहे, असां उन जी जगह ते हैज बीन जो इस्तेमाल कंदा आहियूं। यानी ये ॿ शयूं त असांजूं वाज़े आहिनि, क्लियर आहिनि। तव्हां ज़रूर पंहिंजी कॉपी ते इन्हनि खे भी नोट कंदो। हिन में वर्ब जी फर्स्ट फॉर्म लगंदी आहे ऐं प्लस में आईएनजी लगंदी आहे। हाणे ये ॿ शयूं ज़हन में रखंदो त जेको आईएनजी वारा रूल्स असां प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस या पास्ट में पढ़ी आयासीं, आई थिंक सो असां प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस में इंग जो हिकु इस्तेमाल सम्झोसीं त इंग किथे किथे कीअं इस्तेमाल थींदी। साॻो ई आहे, यानी फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब प्लस आईएनजी असां साॻा ई असूल इस्तेमाल कंदासीं ऐं वर्ब जी पहिरीं सूरत लगंदी। ऐं ॿी हिन जे लाइ जेका ख़ासि ॻाल्हि आहे, मैंडेटरी आहे, ठीक है ना, असेंशियल आहे, उहा इहा आहे त हिन में टाइम फ्रेज ज़रूर हुजे। यानी हिन क़िस्म जे जुमलनि में जॾहिं भी तव्हां इस्तेमाल कयो त उन में टाइम जो इस्तेमाल थियल हुजे, यानी कोई भी मेंशन थियल हुजे टाइम। हिन जी अहम ज़रूरत आहे हिन टेंस जी, ठीक है ना, हिन जुमले जी। मिसाल कीअं? आई हैव बीन टीचिंग द स्टूडेंट्स सिंस 2014। मां 2014 खां वठी शागिर्दनि खे पढ़ाए रहियो आहियां। हाणे ॾिसो हिन में मां छा कयुमि? टाइम फ्रेज रखियमि, माना टाइम खे रखियुमि अॻियां। माना मां पढ़ाए त रहियो आहियां। अगरि तव्हां हे कटींदो न, मां अच्छा खां वठी कटींदो, मां शागिर्दनि खे पढ़ाए रहियो आहियां, त हे त तव्हांजो सिंपल कंटिन्यूअस टेंस में हलियो वेंदी सिंधी। हाणे कहिड़ी शइ आहे जेका हिनखे परफेक्ट कंटिन्यूअस टेंस थी करे? उहा आहे तव्हांजो हिन में टाइम। हाणे टाइम खे ज़ाहिर करण जे लाइ ठीक आहे ॿ लफ़्ज़ इस्तेमाल कंदा आहियूं हिन में, फार ऐं सिंस। ठीक आहे, हे ॿ हिननि ॿिन्ही जी सिंधी आहे खां वठी। ठीक आहे, अगर तव्हां जस्ट हिन ते नज़र विझो हिन टेंस ते त छा आहे? सभ खां पहिरियां सब्जेक्ट आहे, उन खां पोइ असां हेल्पिंग वर्ब लगायो आहे, उन खां पोइ असां छा लगायो आहे? फर्स्ट फॉर्म प्लस आईएनजी लगाई आहे, पोइ असां ऑब्जेक्ट लगायो आहे, पोइ आख़िरी कहिड़ी शइ आहे? आख़िरी शइ आहे हिन जो टाइम। हाणे इहो सिंपल कंस्ट्रक्शन आहे हिन जो। यानी आई हैव बीन, आई सां छा लगंदो? हैव बीन टीचिंग द स्टूडेंट सिंस 2014। यानी 2014 खां वठी मां शागिर्दनि खे पढ़ाए रहियो आहियां। हिकु त इहा ॻाल्हि थी वई क्लियर। ॿियो टाइम। हाणे अहम शइ जेका हिन में टिपिकल हूंदी आहे, या ईअं खणी चऊं त टेस्टनि में घणो हुनखे टच कंदा आहिनि, उहे आहिनि हे ॿ शयूं। हाणे असां हिननि ॿिनि खे अलॻि सां सम्झंदासीं, वरी जुमलनि में ईंदासीं ऐं वधीक हिनखे सम्झण जी कोशिश कंदासीं। ॾिसो असां पढ़ूं था सिंस ऐं फार। हाणे इन्हनि ॿिन्ही जी हिकिड़ी अहमियत आहे, इन जे करे त हिन जो जेको इस्तेमालु आहे इहो थोरो टेक्निकल आहे, यानी इनखे असांखे सम्झण जी ज़रूरत आहे। असां सिंस ऐं फार ॿिन्ही खे चवंदासीं त खां वठी, ठीकु आहे, पर इन जो इस्तेमालु जेको आहे इहो वेरी स्पेसिफिक आहे। उहो कीअं? चए थो सिंस इज़ यूज्ड टू शो अ पॉइंट इन टाइम चीफली इन परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। हे छा कंदो आहे? टाइम खे पॉइंट कंदो आहे, यानी हिकिड़ो टारगेट कंदो आहे सिंस। ठीकु आहे, मिसाल के सिंस लास्ट नाइट, सिंस 1970, सिंस 6 o'clock, सिंस लॉन्ग टाइम, सिंस मॉर्निंग। हाणे हिन जो फ़र्क़ु तव्हांखे अञा वधीक हिते बि सम्झ में ईंदो त फार किथे इस्तेमालु थींदो आहे।
far is used to denote the period of time but used mainly perfect continuous tense is for 20 minutes, for half an hour, for 4 years, for 7 days, for 3 months. हाणे मां समझाइण खातिर ॿारनि खे हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां त जॾहिं बि तव्हां खां वठीअ में टारगेटेड टाइम, हाणे मां तव्हांखे सम्झाइण ख़ातिर थो चवां, डेफिनेशन त ठीकु आहे असांजे साम्हूं लिखियल आहे, सम्झाइण ख़ातिर त जॾहिं तव्हां कंहिं बि शइ जो टारगेट कयो न त असां सिंस इस्तेमालु कंदासीं। मिसाल सिंस जनवरी, ॾिसो तव्हां छा था कयो, डायरेक्ट उनजो नालो था खणो, उनखे टारगेट था कयो शइ खे। मिसाल सिंस 6 o'clock, यानी डायरेक्ट तव्हां टाइम ॿुधायो, पर फार उते इस्तेमालु थींदो आहे जाते तव्हां पीरियड ॿुधायो, दौरानियो ॿुधायो, यानी फॉर 3 months, फॉर 4 years, फॉर 6 days। पोइ इन कंडीशन में असां फार इस्तेमालु कंदासीं जाते, हाणे सम्झाइण खातिर तव्हांखे ॿुधायां थो त ॾिसो हिते मिनट्स 20 minutes प्लूरल आहे, पर हिते छा डायरेक्ट न टारगेट आहे, ठीकु आहे। या सिंस मॉर्निंग, सिंस लॉन्ग टाइम, सिंस 1970, सिंस लास्ट नाइट, ठीकु आहे न। त हिकिड़ी ॻाल्हि इन जे लाइ असां सिंस इस्तेमालु कंदासीं जिते असां टारगेट कयूं, ऐं जिते असां प्लूरली ॻाल्हायूं था सिंस 4 hours। जी मिसाल आहे आई हैव बीन टीचिंग फॉर 4 years, मां 4 सालनि खां वठी पढ़ाए रहियो आहियां, यानी मां हिते फार छाजे करे इस्तेमालु कयमि त 4 years थो चवां, पर मां जेको जुमिलो लिखियो हुयो उन में लिखियुमि सिंस 2014, यानी कोई कमु मां जेको 2014 में शुरू कयो हुओ उहो ई थो कयां, ऐं मां सिंस छो इस्तेमालु कई त उहो डायरेक्ट तव्हांखे ॿुधायमि त 2014 खां। हाणे जॾहिं मां इयर्स थो ॿुधायां फॉर 4 years, 4 सालनि खां, हाणे मां त अंग थो खणा, प्लूरल थो खणा, माना मूंखे इहो कॉन्सेप्ट तमामु ईज़ी लॻंदो आहे त जॾहिं बि तव्हां जेके फार किथे इस्तेमालु थींदी जाते तव्हां पीरियड ॿुधायो, दौरानियो ॿुधायो, फॉर 7 days, पर तव्हां चई सघो था सिंस मंडे। हाणे मंडे जो जॾहिं तव्हां नालो खयो न, यानी तव्हां हुनखे बिल्कुलु टारगेट था कयो, पर जॾहिं तव्हां हीअं डेज़ जी ॻाल्हि कंदव, प्लूरल जी ॻाल्हि कंदव, इलाही ॾींहंनि जी ॻाल्हि कंदव त तव्हां फार लॻाईंदव। मुंहिंजे ख्याल में इहो फार ऐं सिंस खे सम्झण जो तमामु आसान तरीक़ो आहे त फार किथे जिते असां कंहिं बि शइ जो प्लूरल इस्तेमालु कयूं। अगरि असां हिते मिसाल हिकिड़ो मार्च था इस्तेमालु कयूं, अगरि हिते मां मंथ्स थो इस्तेमालु कयां त हिते मंथ्स जे अंदरि मां फार इस्तेमालु कंदुमि ऐं हिते सिंस इस्तेमालु कंदुमि, ठीकु आहे। हिते सिंस छो त हिते मां डायरेक्ट टारगेट खयां सिंस मार्च, ऐं हिते फार छो त हिते मां मंथ्स थो खणा, मिसाल 4 months। त तव्हां असांखे इहा डेफिनेशन त लिखणी आहे, पर ही ॿ शयूं बि तव्हांजे ज़हन में वाज़े हुजनि त जीअं तव्हांखे सफ़ा आसानी थिए सिंस ऐं फार इस्तेमालु करण जी, छो त इन ॿिन्ही खे अॻिते तव्हांखे टिपिकल सेंटेंसिस बि जॾहिं ॾींदा न तव्हांखे चवंदा हिते ॿुधायो सिंस लॻंदी या फार लॻंदी, सो उन्हनि खे बि असां प्रैक्टिस कंदासीं, पर ही ॿ शयूं तव्हांजे ज़हन में हुजणु घुरिजनि। हाणे तव्हांजे साम्हूं मां हिकिड़ो जुमिलो खयो आहे, इट हैज़ बीन रेनिंग आउटसाइड सिंस 4 o'clock। हाणे 4 बजे खां वठी ॿाहिरि बरसाति हली रही आहे या ॿाहिरि बरसाति पई रही आहे, त हिते ॾिसो मां सिंस छो पहिरियों त इस्तेमालु कयो आहे त हिते मां टाइम जो डायरेक्ट टारगेट खयो आहे, हिकिड़ो टाइम मेंशन कयो आहे। बाक़ी हिन जो नेगेटिव कीअं थींदो, नेगेटिव ऐं इंट्रोगेटिव कीअं थींदो, हाणे उहो असां हिते सम्झंदासीं। हिकु त सिंस ऐं फार खे बि कवर करे वियासीं, हाणे हिन जो नेगेटिव कीअं थींदो, इट हैज़ नॉट बिन रेनिंग outside since 4 o'clock, ठीक है। हाने ॾिसो सिर्फ असां नाट लगाईसीं किथे, ॿिन्ही जे विच में, यानी हेज़ बिन जे विच में असां नाट लगाईसीं। हाणे इंट्रागेटिव कीअं कंदासीं, हिन जो इंट्रागेटिव करण लाइ सिंपल असां हिन जो हेल्पिंग वर्ब यानी हेज़ अॻियां खणंदासीं, बिन न। हाणे हेज़ इट बिन, उन खां बाद में असां सॼो जो सॼो जुमिलो वापसि रखंदासीं, छा हेज़ इट बिन रेनिंग आउटसाइड सिंस 4 o'clock, ऐं आख़िर में असां सवाल जी निशानी ॾींदासीं। पोइ छा हिनखे सवाली नाकारी करण लाइ छा कंदासीं, हेज़ इट नॉट बिन, आख़िर में सवाल जी निशानी। अच्छा, हिन जो मतिलबु छा आहे, बिन खां बाद में सॼो जुमिलो तव्हां आख़िर ताईं वापसि रखंदो। इन जो इंफिनिटिव कीअं थींदो, इट हैज़ been really raining outside since 4 o'clock, यानी हिन जो तमाम इजी एंड सिंपल स्ट्रक्चर आहे जेको असां हेल्पिंग वर्ब सां मूवमेंट करे असां हिनखे नेगेटिव इंट्रागेटिव नेगेटिव ऐं एम्फेटिक में तब्दील करे सघूं था।
हाणे कुछ मॉडल सेंटेंसेस आहिनि, असां हिनखे डिस्कस कंदासीं। जे पहिरियों नंबर आहे, फरीद हैज बीन वेटिंग फॉर 5 डेज। फरीद 5 ॾींहंनि खां वठी इंतज़ार करे रहियो आहे। त हाणे ॾिसो, असां हिकु त सब्जेक्ट खयोसीं फरीद, उन सां गॾु लॻायोसीं हैज़ बीन, ऐं फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब लॻायोसीं, उन खां पोइ फॉर, ऐं पोइ असां 5 डेज। हाणे फॉर छो लॻाई आहे त हिते हिकिड़ो हिन दोरानियो असांखे ॿुधायो आहे। ठीकु आहे, जॾहिं बि कोई दोरानियो ॿुधाईंदो आहे असां छा कंदा आहियूं, फॉर लॻाईंदा आहियूं, पीरियड ॿुधाए थो। बाक़ी त फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ING, ऐं असां हैज़ बीन इन सां लॻायो आहे, ऐं फरीद। अच्छा, अली हैज़ बीन सिटिंग हियर फॉर 15 मिनट्स। अली हिते 15 मिंटनि खां वठी वेठो आहे। ठीकु आहे, सो हिकिड़ो अमल जारी आहे, अञा ताईं उते ई वेठो आहे, त असां हिन जे करे असां मतिलबु हिन सेंटेंस में कयोसीं, ऐं प्लस में फॉर बि लॻायोसीं, छो त हिकिड़ो टाइम बि लॻियल आहे हिन में, त असांखे एतिरे मिंट खां एतिरे टाइम खां हिते वेठो आहे। द फाउंटेन हैज़ बीन वर्किंग सिंस मॉर्निंग। फुहारो सुबुह खां वठी हली रहियो आहे। ठीकु आहे, कोई बि जेको शावर वग़ैरह हूंदो आहे त हिते असां सिंस लॻायोसीं, छाजे करे त हुन हिकिड़ो टारगेट ॿुधायो आहे त सुबुह खां हले थो। उन खां पोइ शी हैज़ बीन राइटिंग बुक सिंस 2019। हूअ 2019 खां वठी किताब लिखी रही आहे। 5 नंबर आहे, बरकत हैज़ बीन रनिंग द टॉय शॉप फॉर 4 years। बरकत 4 सालनि खां वठी रांदीकनि जो दुकान हलाए रहियो आहे। मुंहिंजे ख्याल में हिन टेंस जे अंदरि सिंस ऐं फॉर हुई। बाक़ी त जेके जुमला असां इंग फॉर्म लॻायूं था, फर्स्ट फॉर्म आहे, ॿियो हैज़ बीन खे सम्झणो आहे, ऐं प्लस में सिंस ऐं फॉर खे सम्झणो आहे। सो उमेद आहे त हिन वीडियो लेक्चर जे अंदरि प्रेज़ेंट परफेक्ट कंटीन्यूअस टेंस खे तव्हां कैच करे विया हूंदो। सो तव्हांजे साम्हूं हाणे कुझु सिंधीअ में सेंटेंसिस आहिनि, प्लस में वोकेबलरी आहे। इन्हनि जे मदद सां कोशिशि कंदो, प्रैक्टिस कंदो, त जीअं वधि खां वधि तव्हांजी प्रैक्टिस थिए, ऐं वीडियो खे पास करे इहे ज़रूरु हिकिड़ो दफ़ो तव्हां नोट कंदो। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं नए क्लास में। तेसिताईं गॾिजो सिंधी ताट सां। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।